सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सीनियर नायब सदर आहियां। अॼु जी जेका रैली आहे असांजी उहा पाणीअ लाइ आहे। पाणी ज़िंदगी आहे, पाणी ही असांखे बि खपे, जानवरनि खे बि खपे, पखी पखण खे बि खपे। तव्हां ॾिसो असांजे हिसे जो, असीं पंजाब खे इहो कोन था चऊं त तव्हां पंहिंजे हिसे जो असांखे पाणी ॾियो। चवंदा न भाई पाकिस्तान में 4 भाईवार आहिनि, त पोइ 4 भाईवार हूं त जॾहिं सोक थिए थी तॾहिं बि बराबरि जा भाईवार हूं। जे सिंध में पाणी जाम थो थिए तॾहिं बि बराबरि जा भाईवार हूं। सिर्फ़ु चवण जे हद ताईं भाईवारी कोन थींदी, उन लाइ अमली सबूत खपे। त जॾहिं हिनमहिल सोक आहे, सिंध खे पाणी जी ज़रूरत आहे, तॾहिं तव्हां सिंध जा पंजाब जा बंदि कैनाल खोले हिनमहिल तव्हां पाणी पिया वहायो ऐं सिंध जूं फसल त ठहियो, सिंध जे माण्हुनि वटि पीअण जो पाणी कोन्हे को। त असांजो मुतालबो आहे त बाबा ईअं न कयो, ॾाह थियो। ऐं जेका सिंध पंजाब मां लप पाणीअ जी अचे थी, तव्हां वञी ॾिसो ज़रदारीअ जूं ज़मीनूं आबाद थियूं थियनि, ॿियनि वॾेरनि जूं आबाद थियूं थियनि ज़मीनूं, पर तव्हां वञी कंहिं जंहिं वटि 2 ॿार हूंदा ज़मीन जा, उन जी उहा ज़मीन सुकी पई आहे। त तव्हां ॾिसो शहरनि ते अॻे ई दॿाउ आहे, पर जॾहिं उहे माण्हू बि अंदाज़ो करे हीअ हुकूमत जाहिल हुकूमत, करप्ट हुकूमत, जेकॾहिं उहे बि माण्हू लॾे ईंदा शहरनि में रोज़ीअ लाइ, त पोइ शहर किथे दॿाउ बर्दाश्त कंदा, पोइ हीअ गवर्नमेंट ॻोल्ही लभंदी। त असीं चऊं था बाबा हुक्मरान थिया हो, अवाम जा नुमाइंदा थिया हो, त अवाम जे मसइलनि ते बि ध्यानु ॾियो। रुॻी करप्शन न कयो, रुॻी पैसा न कमायो, रुॻी बैंकूं बैलेंस ॿाहिरि वञी न ठाहियो, वरी बि तव्हांखे वोट हिते वठणु अचिणो आहे। तंहिंजे करे असीं जेको चीफ मिनिस्टर आहे सिंध जो, हुन सां मुतालबो त कयो त रुॻी ज़रदारीअ लाइ कमु न कर। हिन अवाम तोखे वोट ॾिनो, हिननि लाइ बि कुझु कर, हिननि खे बि पाणी जी लप ॾियार।